जी, इस वक्त मैं मौजूद हूँ गांव नवाब खान संजरानी के मकाम पर। सीपी नहर को शिगाफ लगने की वजह से गांव नवाब खान के जो रहाशी हैं इस वक्त पानी की लपेट में आ गए। मजीद मालूम करते हैं यहाँ मौजूद लोगों से इसी हवाले से। सीपी के खंडो लगो आहे इरिगेशन वारनि खे असां चई थकिया आहियूं त अॼु ताईं मौजूदु न आहिनि। असांजो को बि सामान कोन बचियो आहे। घर ॾिसो, हे सामान ॾिसो, हर हिकु असांजो लोड़दो पियो आहे। न की असांजी मदद कनि था, न की खंड ॿधाइनि था। इन जे करे असां सिंध इरिगेशन वारनि चऊं था त असांजी मदद कनि ऐं खंड बि ॿधाइनि, असां सां हमदर्दी कनि। DC साहब खे बि असांजी अपील आहे। DSP हले थो त को न को असांखे पुछारो न ॻाल्हाइणो। असां किथे बंदि कयूं था, किथे घटि वठूं था चऊं त असांखां ज़ोर शाख वठी वई। सॼा असां जूं पोखां लुढ़ियूं, अलाए केतिरा एकड़ 7 एकड़ में ज़मीन या सॼा पोखां लुढ़ियूं, सॼी वई। घर या किरी पिया, सॼो असांजा नंढा वॾा ॿार बीमार पिया आहिनि। को काथे को काथे असां वटि को बि न आयो आहे। न असां काॾे चुरी सघूं था, वञी सघूं था। दॻू ई कोन्हे, वञूं था त कंहिंजे ॿार जे मथां को छपर किरंदो, इहो छॾे बि नथा सघूं। हाणे पोखां पला माल मता असांजो सॼो मरे थो बुख ते, न गाह न पलाव। हाणे इहा असांजी अपील आहे त ख़ुदा करे असांजी बाबा मदद कयो। भलाई कशालो कंदा आहियूं छो हाणे असां बंदनि ते निकिरी पंहिंजी हिमत करे वेठा आहियूं। हुकूमत जो या इरिगेशन जो माण्हू को बि न पहुतो आहे। नंढड़ा मासूम ॿार असांजा बीठा आहिनि। कुझु ॿार नंढड़ा घरनि में दलीलुनि दर पदर न गवर्नमेंट असांजी को मुलाज़िम न आहे। छा सम्झे, इरिगेशन वारो को बि केरु हिते न आयो। असांजा ॿार असां पाण टपड़ कढी हिते बंदि ते वेठा आहियूं। को बि हिते असां वटि केर बि न आयो आहे। छा सम्झे, सामान लुड़ी, हा सामान सॼो लुड़ी वियो आहे। ॾिसो था तो तव्हां पाण हालत हे ॾिसो था। असां पाणी में वेठा आहियूं, ॿियो ॾींहुं हिते वेठा आहियूं। सीपी खे खंड लॻो आहे 3 जॻहियुनि ते। को बि उते केरु सरकारी माण्हू उते को बि मुलाज़िम केरु न आयो आहे। न ॿधण जे लाइ आयो आहे, न ॾिसण जे लाइ केरु आयो आहे। न केटी नारो हिन खे महिरबानी आहे आयो। छा सम्झे, महिरबानी। जी, पानी से मुतासरा खानदान गांव नवाब खान संजरानी के लोगों का कहना था कि इस शगाफ को 24 घंटे गुजर जाने के बावजूद भी इरिगेशन अमला न पहुंच सके। उन्होंने डिप्टी कमिश्नर मुनवाली मिठैनी से मुतालबा किया है कि इस शगाफ को फौरन बंद करवा के हमें इस दुश्वारी से बचाया जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लामुद्दीन बंगवार, वश न्यूज़, कंदरकोट।